मुझे सिंध जा सभई उस्ताद साहबान पोइ उहो प्राइमरी साइड जा हुजनि, सेकेंडरी साइड जा हुजनि या हायर सेकेंडरी साइड जा उस्ताद साहबान हुजनि, अवां सभिनी खे गुज़ारिश आहे, अवां सभिनी खे इल्तिजा आहे, अवां सभिनी खे रिक्वेस्ट आहे त ख़ुदारा सिंध गवर्नमेंट जेके बि असां उस्ताद साहबान जे मथां अजीब व ग़रीब एक्सपेरिमेंट तजुर्बा पई करे, जिन जो सिर्फ़ु मक़सदु इहो आहे असांखे लास ॾियणु, इन खां वधीक कहिड़ो ज़ुल्म आहे त प्रोफेशनली टैक्स असां ते मड़े हर उस्ताद जा हर मंथ में जेका 500 रुपया आहे उहा वधाए 2500 रुपया कई वई। कहिड़े बुनियाद ते, कहिड़े लात त कहिड़े आइन में आहे त जेको माण्हू महिनत कश आहे उन ते अजूरे ते तव्हां टैक्स मड़े छॾियो। चलो उहे बि सभु शयूं पंहिंजी जाइ ते, केतिरा उस्ताद आहिनि ॿियनि खे छॾियूं था, NTS 22,500 उस्ताद आहियूं जिन जा 4-4 साल सर्विस जेको आहे असांखे न पई मिले। जेकॾहिं 4 साल तव्हांजा सर्विस नथा मिलनि त तव्हां अंदाज़ कयो त केतिरनि उस्तादनि जी सर्विस मैच्योर न पई थिए, उन्हनि खे केतिरो लॉस थींदो, इहा असांजी सोच आहे। कहिड़े तहत हर साल नवां रूल्स रेगुलेशन ठाहे पिया वञनि त बाबा 2022 जी पॉलिसी आहे त जॉइनिंग डेट खां कंफर्म आहे, 14 जी पॉलिसी आहे त 4 साल खां पोइ उन्हनि खे ॾंडा हणी, उन्हनि खे प्रेस क्लबनि ते केले जेलनि में बंदि करे पोइ तव्हां उनखे 18 खां कंफर्म कयो। मां हथ ॿधी उस्ताद साहबान खे गुज़ारिश कंदुसि त ख़ुदारा ग़फ़लत जी निंड छॾियो, घणो थी वियो, का आसमानी मख़लूक लही न ईंदी जेका तव्हांजे हुकूक जे लाइ कराची प्रेस क्लब ते धरना हणंदी, तव्हांखे निकिरणो पवंदो, तव्हां ई निकिरो। ॾिसो काफ़ी उस्ताद चवनि पिया साईं असां सां मसइला आहिनि, इकनामी असां सां मसइला आहिनि। कंहिंसां इकनामी मसइला न आहिनि, कहिड़ो उस्ताद आहे जंहिंजे घर में किरोड़ रुपया आहिनि। हूअं बि असांखे को बुखार का तकलीफ़ थिए थी त 2-3 हज़ार ख़र्च करे था जो उधारा सुधारा वठूं था। हीउ वक़्तु आहे उधारा सुधारा वठो, कराची पहुचो, प्रेस क्लब ते वेहो, पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ उथारियो, सभई पीछा विसारे छॾियो। केरु लीडिंग करे थो, केरु नथो करे। मञूं था हाजी साहब सॼी सिंध में निकितो आहे ऐं हू मर्द मुजाहिद आहे, बीमारी जी सूरत में, ॾुख सुख जी सूरत में निकिरी लीडिंग करे थो, तव्हांखे मौक़ो मुहैया करे ॾिए थो, तव्हांखे हिकिड़ो माहौल क्रिएट करे ॾिए थो। उन माहौल मां फ़ाइदो वठो ऐं आला ऐवाननि ताईं जेके वेठा आहिनि पंहिंजूं पघारूं त हिकिड़ी राति में 2.5-3 लख वधाए छॾनि था, पर उस्ताद जेको हिन मुआशिरे जो अॾींदड़ आहे, माइंड बिल्डर आहे, जेको तव्हांखे इंजीनियर, तव्हांखे सियासतदान, तव्हांखे डॉक्टर पैदा करे ॾिए थो, उन जे पेट ते तव्हां लत ॾेई हिन खां गिराह न खसियो। ॻाल्हा निकिरो, पंहिंजे हक़ जे लाइ निकिरो, पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ उथारियो। यकीनन मंज़िल दूर न आहे, मंज़िल ॾाढी वेझो आहे, पर उन्हनि जे लाइ जेके ॿ विखूं पंहिंजे हक़ जे लाइ कनि था, जीए पेटेल, जीए गस्टा, जीए उस्ताद साहब, वॾी महिरबानी।